अॼु मां अवां नौजवाननि सां मुखातिबु आहियां। अवां नौजवान जेके सिंध जी अक्सरियत आहियो, पर बदकिस्मती सां असांजी सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत तव्हांजी दुरुस्त रुख में रहनुमाई न पई करे। हिन वक़्तु तव्हां नफ़्सियाती हैजाननि जो शिकार आहियो। तव्हांखे पंहिंजी मंज़िल ऐं पंहिंजो मक़सदु ॾिसण में नथो अचे या तव्हांजे ज़हननि में चिटो नाहे। तव्हांजी रहनुमाई न पई थिए। को बि फ़र्द, का बि तंज़ीम ऐं सरकार तव्हांजी रहनुमाईअ लाइ को क़दम न पई खणे। इन करे अक्सरियत हूंदे, फ़ैसिला कुन पोज़ीशन में हूंदे बि बदकिस्मती सां तव्हां अकेलाई जो शिकार आहियो। असांखे सम्झणो पवंदो त दुनिया जे अंदरि टे पावर आहिनि: पैसे जो पावर, तइलीम जो पावर, हुस्न जो पावर। ही टे ताक़तूं, ही टे पावर दुनिया ते राज कनि थियूं। इन टिनी पावरनि खे असांखे पाण में ॻोल्हणो पवंदो। पर जॾहिं पाणनि जी ॻोल्हा कंदासीं त के माण्हू हुस्न खां आरी हूंदा, के माण्हू पैसनि जे लाइ मजबूर हूंदा ऐं किन माण्हुनि वटि एजुकेशन नाहे, तइलीम नाहे। हाणे इहो कीअं मुमकिन आहे त असां टिनी पावरनि खे पाण में मिलाए हिकिड़ी ताक़त ऐं सघ जोड़ियूं? उन जे लाइ बुनियादी खां बुनियादी पावर इल्म जो पावर आहे, ॼाण जो पावर आहे, ॼाण जी ताक़त आहे, ॼाण जी सघ आहे। अॼु असीं ग्लोबल विलेज जी दुनिया में गुज़ारियूं पिया। असांजूं सभु शयूं, सॼी दुनिया जे माण्हुनि जूं शयूं, उन ते इजारादारी हाणे गॾियल थी पई आहे। तव्हां वटि जेकॾहिं मोबाइल आहे, उहा मोबाइल चाइना जे माण्हू वटि बि आहे, इटली जे माण्हू वटि बि आहे। उहा ई एंड्रॉइड मोबाइल अमेरिका ऐं बरतानिया जे माण्हू वटि बि आहे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे ॼाण जे वसीले कीअं पंहिंजे हिन दिमाग़ में असीं दाख़िल कयूं जो हुस्न जूं हुस्नाकियूं, ख़ूबसूरतियूं ऐं पैसे जो रेल पेल असां ॾांहुं अचणु शुरू थिए। ॼाण जी वंड कीअं थींदी, ॼाण हासिलु कीअं कबी, उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां वटि सुवाल करण जी ताक़त पैदा थिए। तव्हां सोचो, ॻोल्हा कयो, जुस्तजू कयो, तहक़ीक़ कयो। उन लाइ बुनियादी खां बुनियादी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजो पाण में सुवाल करण जी सघ पैदा कयो। जॾहिं तव्हां सुवाल करणु शुरू कंदो, हीउ छा आहे, हीउ छो आहे, हीउ कीअं आहे, इन टिनि सुवालनि खे तव्हां बार बार जॾहिं दोहराइणु शुरू कंदो, तॾहिं तव्हां वटि अणमई दौलत आहे, ॼाण जी दौलत आहे, इल्म जी दौलत, उहा तव्हां वटि दाख़िल थियणु शुरू थी वेंदी। तव्हांजे अंदर में, तव्हांजे दिमाग़ में, तव्हांजे सोचुनि में उहा दाख़िल थियणु शुरू थी वेंदी। ऐं उहा ॼाण जी सघ जॾहिं तव्हां दाख़िल थी वेंदी त तव्हां सुठा बिज़नेसमैन थी सघो था। तव्हां पंहिंजे लिबास में, पंहिंजे उथणीअ में, पंहिंजे वेहणे में, पंहिंजे गुफ़्तगू में इंतिहाई शाश्तिगी ऐं ख़ूबसूरती पैदा करे सघो था। तव्हां दुनिया जे समूरनि नेमतुनि खे हासिलु करे सघो था। बुनियादी शर्त इहो आहे त तव्हां वटि ॼाण जी महारत हुजे। ॼाण कीअं हासिलु कजे? मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि ॼाण हासिलु करण जा। असीं परेशान हाल आहियूं। असां मां अक्सरियत नौजवाननि जी इन नफ़्सियाती बीमारी में वरितलु आहे। असांखे अंग्रेज़ी नथी अचे। केतिरा ई माण्हू आहिनि जिन माण्हू सां हीउ मसइलो आहे त असां कयूं छा? असां 25 सालनि जा आहियूं, असीं 28 सालनि जा आहियूं, असीं 20 सालनि जा आहियूं, असां वटि करण लाइ कुझु कोन्हे को। ॿ सुवाल, अहम सुवाल आहिनि त असीं कयूं छा, असां वटि करण लाइ कुझु कोन्हे को, ऐं गॾोगॾु इहो सुवाल त असांजी रहनुमाई छो नथी थिए। इन ॿिन्ही सुवालनि जो हल तव्हांजे हथ में मौजूदु आहे। तव्हांजे हथ में जेका मोबाइल आहे, उनखे रुॻो फेसबुक ताईं महदूदु न कयो, उनखे रुॻो ट्विटर ताईं महदूदु न कयो, उनखे रुॻो इंस्टाग्राम ताईं, टिकटॉक ताईं महदूदु न कयो। इन जे अंदरि एतिरो वॾो इल्म ऐं ॼाण जा ख़ज़ाना पिया आहिनि। जेकॾहिं तव्हां उन तरफ़ राग़िब थियो, उन तरफ़ तव्हां सोचणु शुरू कयो ऐं पंहिंजे कीबोर्ड खे उन तरफ़ इस्तेमालु करणु शुरू कयो त तव्हां तमामु वॾी ॼाण हासिलु करे सघो था। मसइलनि जेके माण्हू बिज़नेस करणु चाहिनि था, लफ़्ज़ बिज़नेस लिखो, गूगल में सर्च कयो, लिखो ऐं सर्च कयो
लखें मज़मून आर्टिकल्स वीडियोस उहे तव्हांजे अॻियां अची वेंदियूं। तव्हां बिज़नेस में तव्हांजी रहनुमाई थींदी। अॻे उस्ताद जी ॻोल्हा कबी हुई, हाणे उस्ताद तव्हांजे खीसे में पियो आहे, तव्हांजे हथ में आहे। हाणे उस्ताद चवे थो त तव्हां मूंखे रुॻो सॾु कयो ऐं उस्ताद जी तव्हांजी रहनुमाई शुरू करे थो। इन करे दुनिया जे 3 पावर आहिनि, पैसे जे पावर, हुस्न जे पावर ऐं इल्म जे पावर खे हासिलु करण लाइ ज़रूरी आहे त बुनियादी तौर ते इल्म जे पावर ते ध्यानु ॾियो, ॼाण जे सघ ते ध्यानु ॾियो। जॾहिं तव्हां ॼाण अची वेंदी त तव्हां वटि हुस्न बि अची वेंदो ऐं तव्हां वटि पैसो बि अची वेंदो। सिंधीअ जी हिकिड़ी चवणी, उर्दूअ जी हिकिड़ी चवणी आहे त नज़ाकत हुस्न आ जाता है तो नज़ाकत ख़ुदि बि ख़ुदा जाती है। जॾहिं तव्हां में हुस्न ईंदो त तव्हां वटि नज़ाकतूं बि अचणु शुरू थी वेंदियूं। जॾहिं तव्हां वटि इल्मु ईंदो त तव्हांखे गुफ़्तगू करणु, तव्हांखे सोचणु, पहल करणु, मंज़िल चिटी ऐं मक़सदु वाज़े तव्हांजे ज़हन जे स्क्रीन ते उभरी ईंदो। इन करे मायूसियुनि मां निकिरो, हैजाननि मां निकिरो, अकेलाई मां निकिरो ऐं माण्हुनि सां गॾिजण जी शुरूआति कयो, माण्हुनि सां मिलणु शुरू कयो, माण्हुनि सां ॻाल्हाइणु शुरू कयो, गुफ़्तगू करणु शुरू कयो ऐं सुवाल करणु शुरू कयो। सुवाल कयो, केॾो बि सख़्तु, कड़ो, तनक़ीद सां भरियल सुवाल तव्हां वटि आहे, उहो सुवाल कयो। उतां खां ई तव्हांजी ज़िंदगी जूं राहूं फुटंदियूं। तमामु वॾी महिरबानी।